Welcome to Time News Studios. You are watching 7 p.m. Bulletin. कराची जे इलाइक़े लियारी में ड्रही पटियल इमारत जो मलबो हटाइण लाइ 3 ॾींहनि खां जारी ऑपरेशन मुकमल। दबजी फौतियल वधीक 5 ॼणनि जा लाश कढिया विया। फौतियुनि जो अंग 27 थी वियो। रेस्क्यू अख़्तियारनि मूजिबि फौतनि में 3 ॿार, 9 औरतूं ऐं 15 मर्द शामिल। 20 ॼणनि जी मवाज कोट जे महेश्वरी क़ब्रिस्तान में तदफ़ीन कई वई। पुलिस जो चवणु आहे त इमारत किरण सबबि मुतासिर थियल भरपासे जूं बिल्डिंग्स बि ख़ाली कराइण लाइ कार्रवाई जारी आहे। ड्रही पटियल इमारत हेठां 50 रिक्शा पार्क थियल हुआ, जेके पिणु दबजी तबाह थी विया आहिनि। लियारी जे आगरा ताज में बि 8 माड़ रिहायशी इमारत खे ॾार पवण खां पोइ इंतिज़ामिया ख़ाली कराए सील करे छॾियो। सील कयल 8 माड़ इमारत जे बिल्डर ख़िलाफ़ कलरी थाणे ते केस दाख़िल, ठेकेदार बि नामज़द। इस्लाम जी सरबुलंदी लाइ अज़ीम कुर्बानी ॾींदड़ हज़रत इमाम हुसैन अलैहिस्सलाम ऐं संदसि साथियुनि जी यादि में यौम आशूर अक़ीदत ऐं एहतराम सां मल्हाए पियो वञे। सिंध समेत सॼे मुल्क जे नंढनि वॾनि शहरनि तोड़े वाहण वस्तियुनि में मातमी जुलूस बरामद करे मजलिसूं बर्पा। कराची, लाहौर, पिशावर, कोयटा, मुल्तान ऐं ॿियनि शहरनि में मातमी जुलूस बरामद। हैदराबाद, सखर, लाड़कानो, शहीद बनजराबाद ऐं मिरपुरख़ास में मातमी जुलूस मंज़िल तरफ़ रवाना हुआ। कराची जो मरकज़ी जुलूस मजलिस अज़ाबाद निश्तर पार्क खां बरामद थियो। अज़ादारनि तिब्बत सेंटर एम.ए. जिना रोड ते नमाज़ अदा कई। जुलूस पंहिंजे मुक़ररु कयल रस्तनि खां थींदे हुसैनिया ईरानिया इमाम बारगाह खारा दर ते नहर थियो। हैदराबाद डिवीज़न में 400 खां मथे मातमी जुलूस बरामद। हर तरफ़ या हुसैन जूं सदाऊं बुलंद। मातमी जुलूसनि जी सिक्योरिटी जा इंतज़ाम सख़्त कया विया। मोबाइल सर्विस मुअतल। मटियारी, दादू, जामशोरो, टंडो मोहम्मद ख़ान ऐं टंडो लयार में मातमी जुलूस पर बरामद कया विया। ठट्टो, बदीन, सजावल ऐं टंडो बागो में बि मातमी जुलूस बरामद करे करबला जे शहीदनि खे भेटा पेश। कोटली, टंडोजाम, चंबड़, मेहड़, भिटशा, भांसदाबाद ऐं हाला में मातमी जुलूस बरामद करे करबला जे शहीदनि खे भेटा पेश। सेवण, सन, खैरपुर, नाथन शाह, कस्बो, फरीदाबाद ऐं ॿियनि शहरनि में मातमी जुलूस बरामद। अज़ादारनि पारां सीना ज़नी ऐं ज़ंजीर ज़नी करे शहीद खे भेटा पेश कई वई। सखर, खैरपुर ऐं घोटकी ज़िलनि जे नंढनि वॾनि शहरनि में मातमी जुलूस बरामद करे मजलिसूं बर्पा। रोड़ी, कंधरा, बबरलो, सुल्तानपुर, ठिकराठू ऐं पनवाकिल में मातमी जुलूस बरामद। खैरपुर, गंबट, कोडिची, रानीपुर, ठरी मीरवा, पकाचांग ऐं गोरजा में बि मातमी जुलूस बरामद करे मजलिसूं बर्पा कई वयूं। घोटकी, मिरपुर माथेलो, ॾहरकी, रावती, उबावड़ो, खानपुर, महर ऐं ॿियनि शहरनि में बि मातमी जुलूस बरामद कया विया। लाड़काने डिवीज़न में यौम आशूर अक़ीदत ऐं एहतराम सां मल्हाए पियो वञे। कंदकोट, कशमोर, कंबर, जैकाबाद, सैदातकोट ऐं शिकारपुर में मातमी जुलूस बरामद करे मजलिसूं बर्पा। अज़ादारनि पारां नुहा ख़्वानी, सीना ज़नी ऐं ज़ंजीर ज़नी करे करबला जे शहीदनि खे भेटा पेश। नसीराबाद, गाजी खुआवड़, बाकराणी, डोकरी, वाहरा, बाडरा, रतोदेरो, नौदेरो, वगण, रखण ऐं गढ़ी यासीन में मातमी जुलूस बरामद कया विया। तंगवाणी, ठुल ऐं ॿियनि शहरनि में मातमी जुलूस बरामद करे करबला जे शहीदनि खे भेटा पेश। मातमी जुलूसनि ऐं मजलिसनि जी सिक्योरिटी जा इंतज़ाम इंतहाई सख़्त कया विया। नवाबशाह, नौशरा फिरोज़ ऐं सागर ज़िलनि जे नंढनि वॾनि शहरनि में करबला जे शहीदनि खे भेटा पेश करण लाइ मातमी जुलूस बरामद। हर तरफ़ या हुसैन जूं सदाऊं बुलंद। नवाबशाह, नौशरा फिरोज़, हालाणी, ठारूशाह, भिरिया सिटी, भिरिया रोड, महरापुर में बि मातमी जुलूस बरामद करे मजलिसूं बर्पा कयूं वयूं। अज़ादारनि पारां ज़ंजीर ज़नी करे करबला जे शहीदनि खे भेटा पेश। पडीरन, मोरो, मिठियाणी ऐं नवां जतोई में मातमी जुलूस बरामद कया विया। काज़ी अहमद, सकरन, दौलतपुर सफ़न, शाहपुर जहानिया, जाम साहब, दौड़, बांधी में मातमी जुलूस बरामद करे मजलिसूं बर्पा कई वयूं। टंडो आदम, शाहपुर शाकर, खिपरो, झोल, पेरूमल, नवाबाद ऐं ॿियनि शहरनि में बि मातमी जुलूस बरामद करे मजलिसूं बर्पा कयूं वयूं। मीरपुर ख़ास, थरपारकर ऐं उमरकोट ज़िलनि जे नंढनि वॾनि शहरनि में मातमी जुलूस बरामद। मीरपुर ख़ास, उमरकोट ऐं मिठी में मातमी जुलूसनि में हज़ारे अज़ादारनि जी शिरकत। लबैक या हुसैन जूं सदाऊं बुलंद कयूं वयूं। अज़ादारनि पारां ज़ंजीर ज़नी ऐं नुहा ख़्वानी करे करबला जे शहीदनि खे भेटा पेश कई वई। सिंधड़ी, मीरवा, गोरचाणी, कुंडरी, नौकोट, नबीसर रोड, कोट गुलाब मोहम्मद ऐं ॿियनि शहरनि में मातमी जुलूस बरामद करे मजलिसूं बर्पा कयूं वयूं।
रोहड़ी जीटी रोड पर दुकान जी छत किरी पई, औरतुनि ऐं ॿारनि सूधो, 10 खां वधीक माण्हू ज़ख़्मी। रेस्क्यू अमले जो चवणु आहे त माण्हू छतियुनि ते चढ़ी रोहड़ी जो मातमी जुलूस ॾिसी रहिया हुआ, जंहिं दौरान हिकु दुकान जी छत किरी पई। ज़ख़्मियुनि खे इस्पताल मुंतक़िल कयो वियो। ज़ख़्मियुनि में 3 औरतूं ऐं हिकु ॿार बि शामिल। कश्मीर पुलिस जे हिकु हफ़्तो अॻु अख़वातिल नीगर वारिस कलवड़ खे बाज़ियाब कराइण जी दावा। पुलिस जो चवणु आहे त कचे में ऑपरेशन दौरान नीगर वारिस कलवड़ खे बाज़ियाब करायो वियो। इलाइक़े में चोॿोल आहिनि त नीगर वारिस जी बाज़ियाबी डील तहत अमल में आई। हिकु हफ़्तो अॻु ॻोठ काज़ी कलवड़ मां नीगर वारिस कलवड़ खे अग़वा कयो वियो हो। वारसनि पारां इंडस हाईवे ते धरणो बि हंयो वियो हो। सिंध समेत सॼे मुल्क में 10 जुलाई ताईं बरसातुनि ऐं ॿोड़ जो अलर्ट जारी। NDMA मूजिबि सिंध, पंजाब, बलूचिस्तान, KP समेत आज़ाद कश्मीर ऐं गिलगित बल्तिस्तान में 10 जुलाई ताईं शदीद बरसातुनि ऐं ॿोड़ जो इम्कान आहे। सुप्रीम कोर्ट प्रैक्टिस एंड प्रोसीजर कमेटी नॉन प्रोसीजर जारी करे छॾियो। चीफ जस्टिस जी सरबराही में कमेटी 29 मई ते प्रोसीजर मंज़ूर कयो। जस्टिस मंसूर अली शाह ऐं जस्टिस अमीनुद्दीन खान बि कमेटी में शामिल। इजलास में घटि में घटि 2 मेंबर्स जी मौजूदगी लाज़मी करार। गज़ा ते इसराइली फ़ौज जे हमलनि में अॼु वधीक 78 फ़लस्तीनी शहीद। इसराइली वज़ीर आज़म जी ऑफ़िस मां जारी कयल बयान में चयो वियो आहे त गज़ा जंगबंदी तजवीज़ ते ॻाल्हियुनि लाइ टीम अॼु क़तर रवानी थींदी। हमास जी तजवीज़ में तब्दीलियुनि जी दरख़्वास्त क़बूल नाहे, पर ॻाल्हियूं जारी रखण जो फ़ैसिलो कयो वियो आहे। हमास गज़ा जंगबंदी जे लाइ फ़ौरी तौरु ॻाल्हियूं शुरू करण ते राज़िको ज़ाहिर कयो आहे। ऐं दुनिया जे अमीर तरीन ऐं टेस्ला कंपनी जे मालिक एलॉन मस्क नई सियासी पार्टी अमरीका पार्टी ठाहिण जो ऐलान करे छॾियो। एलॉन मस्क पंहिंजी पार्टी ठाहिण जो ऐलान सोशल मीडिया प्लेटफॉर्म एक्स ते कयो। एलॉन मस्क पंहिंजी पार्टी खे अमरीका जे 2 वॾनि पार्टियुनि रिपब्लिकन ऐं डेमोक्रेट जे रवायती निज़ाम जो मुतबादिल करार ॾेई छॾियो। एलॉन मस्क चयो आहे त मौजूदा निज़ाम मुल्क खे करप्शन ऐं बदइंसामी जे ज़रिए तबाही जी तरफ़ धिके छॾियो आहे। हाणे वक़्तु अची वियो आहे त असां अहिड़ी क़यादत साम्हूं आणियूं जेका रुॻो ताक़तवर तबिके जी न पर अवाम जी ख़िदमत करे। अमरीका पार्टी खे उन मक़सद तहत ठाहियो वियो आहे त जीअं उहा अवाम खे हक़ीक़ी आज़ादी ऐं बाख़्तियार बणाइण जे लाइ अमली क़दम खणे।